अॻु में असांजे मीलाद ते एतिराज़ करण वारा उहे हुया जेके अहले सुन्नत व जमात जा मुखालिफ हुया। अॻु में यारीअ जे जलसनि खे रोकण वारा उहे हुया जेके अहले सुन्नत व जमात जा मुखालिफ हुया। पर हाणे अहिड़ा बि मुनाफ़िक़ पैदा थिया जेके महबूब जो मीलाद रोकाइण जी कोशिश कनि था ऐं सदा इन पाण खे सुन्नत जमात जा था ऐं चवनि था त बाबा फिलाणो आलिम असांखे एतिराज़ थो करे ऐं असांखे घटि वधि थो ॻाल्हाए। यादि रखजां मुस्तफ़ा करीम जो जेको सचो उम्मती आहे आलिम दीन वाक़े खे घटि वधि कोन ॻाल्हाईंदो आहे। मुस्तफ़ा जी हदीस ॿुधाईंदो आहे त अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो आहे। तव्हां चवंदव त मौलवी साहिब तव्हां अलाए कहिड़ी ॻाल्हि था चवणु चाहियो। मां इहा ॻाल्हि थो चवणु चाहियां त उहे मुनाफ़िक़ जेके मुनाफ़िक़ पंहिंजा आफ़ाल नथा सुधारिनि ऐं अहले सुन्नत जा आलिम जॾहिं उन्हनि खे शरई मसइला ॿुधाइनि ऐं उहे चवनि त बाबा इहा असांजे ख़िलाफ़ ॻाल्हि आहे या नाज़िबा असांजे ख़िलाफ़ केरु ॻाल्हाए थो न तव्हां पंहिंजा पेर सिधा कयो। अहले सुन्नत व जमात जो माल वठी ईरान जी सपोर्ट न कयो उन्हनि जी वांगार न वहो। जेकॾहिं तव्हां झंडा खणी मुल्क में उहे अलम खणी खपाईंदव ऐं सुन्नत खे तव्हां शीरो करण जी कोशिश कंदव ऐं तव्हां जेकॾहिं बीही करे कंहिं जमात लाइ चओ त मुस्तफ़ा करीम जो हिन ते हथु आहे हबीब जी हिन ते नज़र आहे चमचागिरीअ में त असां शरई मसइलो उन जॻह ते ज़रूरु बयानु कंदासीं। जेकॾहिं कंहिं में ताक़त वा शरीयत जे मसइले ॿुधाइण खां रोकण जी त रोके ॾेखारे फ़कीर सिकंदरी क़यामत ते शरीयत जा मसइला ॿुधाईंदो रहंदो। अॼुकल्ह अजीब माहौल जुड़ी पियो आहे। मां इन घणो कोन थो वञणु चाहियां पर माण्हू कम पंहिंजा सुधारनि कोन ऐं ड्रिजनि वरी असां कि बाबा मौलवी सिकंदरी साहब फलाणी जगह ते न अचे मौलवी सिकंदरी साहब फलाणी जगह ते न अचे छो न अचे छो त तुंहिंजा फिरकार पधरा कंदो तोखे वाफ़ो कंदो। जेको झुंड में जेको अछनि कपिड़नि में लिकिया वेठा उन्हनि खे ख़तरो हूंदो आहे त किथे चौकीदार जागी न पवे ऐं मां पकड़जी न पवां। जेसीं ताईं इंशा अल्लाह तबारक व तआला या रसूल अल्लाह चवण वारा ज़िंदा आहिनि इंशा अल्लाह कूड़नि खे वाइको कबो रहिबो ऐं हक़ जो कलमो सदाईं चवंदा रहंदासीं। इन जे करे परेशान तव्हां कॾहिं कॾहिं थींदा आहियो। मां सॼी सिंध में सफ़र कयां थो पोइ अॻे एक माण्हू चवंदासीं भाउ भेण तव्हांजे जलसे जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी आहे साईं फिलाणा तव्हांजे जलसे जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी आहे। पर हाणे अहले सुन्नत व जमात जे रूप में माण्हू चवनि था साईं ॿिया मौलवी घुरायो पर हिन सिकंदरीअ खे न घुरायो छो तुंहिंजे पीउ जो मुल्क जो सिकंदरी न ईंदो। जेकॾहिं सिकंदरी ईंदो त तोखे वाफ़ो कंदो इन जे करे तूं लहराई थो। असुल में तूं पंहिंजा पेर सुधार पंहिंजा आफ़ाल सुधार ईरान जी एजेंटी करणु छॾे ॾे। जेकॾहिं तूं ईरान जी एजेंटी कंदे त मां मुस्तफ़ा करीम जी ग़ुलामीअ जो हक़ ज़रूरु अदा कंदुसि ऐं तोखे वाफ़ो करे ॿुधाईंदुसि। तुंहिंजा कपिड़ा बि लंदा तुंहिंजो नस्ल बि ख़्वार ऐं ख़राबु थींदो। या रसूल अल्लाह चवण वारनि खे अल्लाह ताला ज़िंदाबाद फरमाए। अहिड़ा माण्हू तव्हां चवंदव मौलवी साहिब भले कंहिंजे लाइ थो मां कंहिंजे लाइ कोन थो चवां। मां मुतलक़ हिकिड़ी ॻाल्हि थो कयां जंहिंमां हर माण्हूअ खे सम्झणु घुरिजे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके ग़ुलाम आहिनि उहे मुस्तफ़ा जा ग़ुलाम जिनखे अल्लाह क़ुरान ॾिनो आहे जिनखे अल्लाह ताला हदीस जो इल्मु ॾिनो आहे उहे कॾहिं बि कंहिंजे लाइ ग़लति फतवा ग़लति लफ़्ज़ पंहिंजी ज़ुबान मां कोन कढंदा आहिनि बल्कि शरीयत पाक जो पैगाम ॾींदा आहिनि। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको ईरान वञे थो ईरान मां अलम खणी अचे थो बाबा हेॾा निहार मां इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि पसंदि कोन कंदो आहियां पर दलील ॾियणु मुंहिंजो हक़ आहे। जेको माण्हू ईरान वञे थो इराक वञे थो उतां अलम खणी अचे थो ऐं अलम खणी तव्हां जहिड़े सुन्नियुनि खे ॾेखारे थो बाबा अलम लॻाइणु सुन्नीअ लाइ जाइज़ या नाजाइज़? हलायो तव्हां पाण फतवा ॾियो।
नाजायज़ आहे त मां उन लाइ चवां थो त इहो ॿियो बि नाजायज़ आहे। हिकिड़ो माण्हू आहे उन जो ख़लीफ़ो आहे उन जो मुरीद आहे चवे थो बाबा हे मुंहिंजो फिलाणो खानो महमूदी आहे हे वेंदोसीं कराचीअ में हे ख़ुमैनीअ जे उर्स में शरीक थींदो ऐं वञे थो हुते मां चवां थो त इहो ग़लति कमु थो करे सुन्नी सॾाए थो ऐं वञी करे ख़ुमैनीअ जी वांगार छो थो वहे चवे थो मौलवी साहिब तूं मूंखे छो थो ॻाल्हाए मां त ॻाल्हायां कोन थो मां त शरीयत पाक जो मसइलो थो बयानु कयां त इहो कमु करणु ग़लति आहे। हिकिड़ो माण्हू चवे थो त बाबा हज़रत इमाम मोहम्मद बिन मां वटि ईंदो माना मां वटि हाज़िरी भरींदो अहल बैत जी बेअदबी करे थो मां उनखे ॿुधायां थो त तूं इहा बेअदबी करी थो चवे थो मुंहिंजे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए मां त शरीयत जो मसइलो थो ॿुधायां सुभाणे चोर चवे त मौलवी साहिब चोरीअ जो मसइलो न ॿुधाए सुभाणे शराबी चवे त तव्हां शराब जो मसइलो न ॿुधायो यादि रखजांइ इहा जेका नई रवश असांजे मुल्क में कूड़ा पीर हलाइण जी कोशिश कनि पिया त उलमाए अहले सुन्नत हक़ जो कलमो बयान न कनि असां जीअं चऊं ईअं बयान कनि यादि रखिजो रोज़े धणीअ जे फ़क़ीर इहा ॻाल्हि सिखी कान्हे जेका सिखी आहे उहा ॻाल्हि डंके जी चोट ते फ़क़ीर सिकंदरी कंदो रहंदो दो नंबरी कान कभी दीन भले वॾो माण्हू आहे भले पंहिंजे पाण खे फने कान सम्झे वो पाबंदी सिजावल में हणाए ठठे में हणाए खैरपुर में हणाए किथे बि हणाए अमा पाबंदी दुनिया में लगी सके थी पर दिल ते पाबंदी केरु कोन हणंदो आहे अल्लाह वारनि जी हुकूमत दिल ते हूंदी ज़मीन चाहे ये ज़मीन चाहे ये सरज़मीन चाहे ये सरज़मीन इते रहिजी वेंदियो ऐं फ़क़ीर सिकंदर जे पूरी सिंध में भाई वाज़े लफ़्ज़ चवां थो पूरी सिंध में कंहिं माईअ जे लाल में ताक़त न आहे जो फ़क़ीर खे कंहिं जॻह ते अचण खां रोके मुंहिंजी तबियत आहे जेकॾहिं मां किथे न वञा त उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे पर जेकॾहिं को सम्झंदो त मुंहिंजी ताक़त ते रोकी सघंदो ऐं मां हिनखे रोकींदुसि इहा हुनजी भुल आहे मुस्तफ़ा करीम जे परवाननि जे मथां मुस्तफ़ा करीम जी नज़र रहमत हूंदी आहे उहा सदाई कामयाब ई कामयाब मेहरबानी फरमाईंदा कयो ही असां प्रोग्राम करायूं था जंहिंमें लखों रुपया ख़र्च थियनि था छाजे करे छो करायूं था इनजे करे असीं करायूं था त तव्हांखे ॿुधायूं त हक़ छा आहे सच छा आहे शरीयत जो पैगाम कहिड़ो आहे मुंहिंजे महबूब छा इरशाद फरमायो आहे हबीब अकरम जी जेके औलिया इकराम आहिनि उम्मत जा उहे छा छा इरशाद फरमाए ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजा हथ कूड़नि जे दामन में कोन असांजा हथ रबर रोज़े धणीअ जहिड़े जवाननि जे दामन